नवाब खान के तुझे अचने खबर पइजी वई न तो हू तुझे ला वडो मसलो कंदो। रानी नवाब खान के जेके मसला करना होया न वो करे चुको। हाणे जेको कुछ करणो आ वो असा के ही करणो। हा मूसा हाणे दरगुजर ना है करणो। जैसे ते नवाब खान का अग्या पोयो हिसाब किताब न वतोसी न माठ करे कोन वेंदासी। चाचा हिन जिस्म मथा जेके नवाब जख्म लिना न उनन मां रत या सिमे पियो। तू छा तो समझी त मुखे दर्द महसूस कोन तो थे। मुझे रातन जो निंड्रियों हराम थी वो मुझो पूरो घर ने ये नवाब खत्म करे छड़ी। हाणे यो नवाब रहंदो या मां रहंदुस। मूसा नवाब खान वडो राकास आई तू उनके हलकोड़ो न समझियो। मुखे खबर है रानी असा जो दुखे में दुखियो दुश्मन यो नवाब है। उनके कदे भी मुंह हल्को ना है समझ। वो चैनी तरफन खा विड़े थो। उनजे मकर खा मां चंगी तरह वाकिफ है। कदे भी असा जे सामो ना है। मूसा ये सिद्धो चीवड़े आ न घणा डी खोटे छजास आहे छाणो रोता कहीं घर का सवा निकरे कोन तो ये निकरे भी तो 100 माण्हू पाण सां गॾाए पोथो निकिरे ऐं असांजे पोयां पंहिंजा वाठा ऐं पुलिस बचे छॾियो थी। पुलिस ऐं वाठा वेहणी कोन था ॼण असांखे हिकिड़ी जॻह ते। हाणे ईअं ई कंदासीं चाचा। पहिरियां उन्हनि जे वाठनि खे ख़तम करणो आहे। उन्हनि में अहिड़ो त ख़ौफ़ पैदा करणो आहे जो सभ जा सभ हिन जे नवाब खे छॾे हलिया वञे। ऐं जॾहिं इहो नवाब अकेलो थियो न तो उनजे सीने मथां लत रखी उन्हनि ते वार कंदासीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।